असांजा फ़ैसिला अदालत में न पर जरगन में थींदा आहिनि। वकील साहिबा, उन्हनि फ़ैसिलनि मां कुझु फ़ैसिला ग़लति बि थींदा आहिनि ऐं आउं साहिब जो खून ईअं रायगान कोन वञणु ॾींदसि। छोकिरीअ जो खून थी सघे थो त उनजो पीउ माफ़ करे छॾे, पर जेकॾहिं तव्हां ताउन कंदो न त असांजे लाइ आसानी थी पवंदी। बाबा साईं, तव्हां मुंहिंजो हमेशा खॼियल हथ पोइ मोटायो आहे, पर हाणे ॾिसजो त सरबत कीअं साम्हूं थो अचे। छो त मूंखे हुन खां पंहिंजो हिसाब वठिणो आहे। ड्रामा सीरियल मक्तल तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।